अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे हिकु नई अपडेट ॾियण वारा आहियूं तकरार ड्रामे जी क़िस्त जी। जेका क़िस्त हाणे ईंदी इन में हिकु बहितरीनु नई ॻाल्हि आहे दोस्तों, उहा तव्हांखे नोट करे ॿुधाईंदासीं। जेको तकरार ड्रामे जूं क़िस्तूं अचण वारियूं आहिनि इन्हनि जे बारे में हिकु वॾी ख़ुशख़बरी आहे। हिन वीडियो खे दोस्तों आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त वीडियो आख़िर ताईं ॾिसी सब्सक्राइब बि ज़रूरु करे छॾींदा शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे। हलूं था पंहिंजे चैनल जी अपडेट जी तरफ़। नई अपडेट तकरार ड्रामे में कहिड़ी आहे, रिव्यू ऐं रिएक्शन कंदासीं तकरार ड्रामे ते। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पहिरीं ॻाल्हि हाणे सिजावल ख़ान हिकिड़ी टल खंदो, हिकिड़ी मतिलबु चाल खेॾंदो नवाब ख़ान सां। हू को न को चकर खेॾण वारो आहे ऐं मीर सां मिली करे अमीर बि जेको आहे पंहिंजी भेण खे छॾाइण जे लाइ पुर उमीद आहे ऐं हू नवाब ख़ान सां विढ़ण जे लाइ तयारु आहे ऐं इन शइ जो हाणे हू फ़ाइदो खणंदा। दोस्तों अचण वारी क़िस्त में भावल बख़्त कोशिशि कंदो भावल त मां सजावल सां मिलां या कंहिं सां मिलां, मीर जो पतो वठां ऐं उन सां ठा जूं ॻाल्हियूं कयां राणी जे ज़ोर ते। इहा अचण वारी क़िस्तनि में सीन थियण वारा आहिनि ऐं नवाब ख़ान पंहिंजे दुश्मननि खे माफ़ त कंदो ई न आहे, हू पंहिंजा दुश्मन मिटाए या हटाए छॾींदो आहे। हाणे सिजावल ख़ान उन जे टारगेट ते अची चुको आहे ऐं मीर बि टारगेट ते अची चुको आहे। इहो असल में कोर्ट वारे केस जे चकर में नवाब ख़ान झुकी पियो आहे, लेकिन नवाब ख़ान हाणे नई चाल खेॾंदो। लेकिन सिजावल ख़ान बि घटि कोन्हे, उहो बि इन शइ खे पूरे तरीक़े सां सम्झे थो नवाब ख़ान कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। शेर अली खे वर्गलायो वञे थो, शेर अली बि सभु कुझु सम्झी रहियो आहे, लेकिन शेर अली इन पुलिस जे ॻाल्हियुनि में कान ईंदो। शेर अली पंहिंजे ज़हन सां कम खे पटींदो। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।